नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त बिरिया सिटी में खबर दींदा हलूं। बिरिया सिटी थाने ते अगुणे मुख्तियारकार बिरिया हाफिजुल्ला मेमून अगुणु तपेदार मोहम्मद मूसा अबड़ो कोटवार अलैनु कलोड़ो ऐं लियाकत अली आराई खिलाफ रिकॉर्ड में हेरा फेरी ऐं फराड जो केस दाखिल कयो वियो। बिरिया सिटी थाने ते केस नंबर 21 कलम 420 406 407 468 470 471 PPC तहत दाखिल कयो वियो। मुख्तियारकार बिरिया दे चाह मनूमल में फराड जरिए कूड़ी दाखिला रखी जंहिं खिलाफ फरियादी नौशरो फिरोज अदालत में दरख्वास्त ॾिनी। अदालत फरियादी जी दरख्वास्त ते बिरिया सिटी पुलिस के केस दाखिल करण जो आर्डर ॾिनो जंहिं बाद थाणे ते केस दाखिल कयो वियो। फरियादी ज़िशान हैदर आराई केस में ॼाणायो आहे त मां बिरिया तालुके जे दे चाह मनूमल में रिहाइश पज़ीर आहियां जिते असांजी ज़ाती प्रॉपर्टी में रेवेन्यू अमलदार मुखालिफ धुर जे माण्हुनि लियाकत आराई सां मिली भगत करे रिकॉर्ड में फेरहेरा कई आहे। थाणे ते केस दाखिल थियण जी इतला बाद रेवेन्यू खाते अमलदारनि में परेशानी पुलिस केस दाखिल थियण बावजूद का भी गिरफ्तारी नाहे कई। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।